ठठा सिजावल तोलह दरिया खान पुल ते मुशाइरो बज़्म जिलानी पारां एहतजाजी मेड़ाके में तब्दील। सैयदना पीर ग़ुलाम रिज़वानी शाह जिलानी पारां मशाइखन के दरिया ते धाड़े खिलाफ़ मैदान में लहण जी अपील। ठठा सिजावल दरिया जी पुल ते सिंधु मुंहिंजो साह जे उनवान सां बज़्म जिलानी पारां कोठायल मुशाइरो ओचितो एहतजाजी मेड़ाके में तब्दील थी वियो, जिते शिरकत कंदड़नि पारां सिंधुअ ते समूरा कैनाल नामंसूर, दरिया ते धाड़ो नामंसूर जहिड़ा नारा बुलंद कया विया। मुशाइरे खे ख़िताब कंदे जमियत मशाइख अहले सुन्नत पाकिस्तान जे सदर ऐं बज़्म जिलानी जे सरपरस्त आला सैयदना पीर ग़ुलाम रिज़वानी शाह जिलानी सिंधु ते नवन कैनालनि जी अदावत खे सिंध दुश्मन रिथा करार ॾिनो। हुन चयो, सिंध जी अवाम सरापा एहतजाज बणिजी वई आहे। अहिड़ी सूरत हाल में सिंध जे गादी नशीननि, पीरनि, मशाइखनि ऐं मज़हबी अॻवाननि खे ख़ामोश रहण बजाए मैदान ते अचणु घुरिजे। मुशाइरे में नामियारे शाइरनि, अदीबनि, सहाफ़ियुनि ऐं समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। मुशाइरनि में शाइरनि पंहिंजी शाइरी ज़रिए सिंधु दरिया सां वाबस्तगी जो इज़हार कंदे नवन कैनालनि जे मंसूबे खे रद्द करे छॾियो। सैयदना पीर ग़ुलाम रहमानी शाह जिलानी तरफ़ां पेश कयल करारदाद में वफ़ाक़ी हुकूमत, आर्मी चीफ, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील कई वई सिंध खे पाणी खां महरूम करण जो अमल बंदि कयो वञे ऐं तकरारी मंसूबनि खे फौरी तौर ख़त्म करण जो ऐलान कयो वञे। मुशाइरे में अक़बाल शाहीन, रमज़ान मेमण, हमीद मेहरानवी, साजिद अली मेमण, बशारत इलियास जोखियो, फरीद गुल मुबीन जोखियो, फ़कीर अकरम मंगणहार, आजिज़ कादिर बख्श समो, अला जोड़ियो, बुरफ़त आदिल कुरैशी ऐं ॿियनि शाइरनि पंहिंजी शाइरी ज़रिए सिंधु दरिया जी अहमियत खे उजागर कयो ऐं धाड़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़बत कई वई। सोशल मीडिया सेंटर सिंध। 8 साल छा असां 8 साल इंतज़ार कंदासीं त 8 सालनि खां पोइ पाणी वधीक अचे त तव्हांजा कैनाल भरजनि ऐं पोइ असांखे पाणी मिले। हींअर पाणी त हाणे किथां ईंदो जॾहिं त असां वटि हिन वक़्तु खोट आहे। हिन वक़्तु असीं फसलनि खे बचाए नथा सघूं। हिन वक़्तु असीं पंहिंजो माल जो पाणी नथा ॾेई सघूं। असांजो ॿाणो पाणी नथो पी सघे। असां वटि जल खारो आहे त किथां पाणी ईंदो? कहिड़े सिस्टम मां पाणी ईंदो जो तव्हां 6 कैनाल कढंदा या 2 कैनाल कढंदा या 4 कढंदा? असां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त असांजो मुल्क कंहिं पहिड़े कुथे कम जो, कंहिं पहिड़े कुथे वहिंवार जो मुतहमिल नथो थी सघे जेको तव्हां असांजे मुल्क जी सालमियत खे नुक़सान पहुचायो। असां सिंध खे बि जीअण जो हक़ आहे, सिंधियुनि खे बि जीअण जो हक़ आहे। इन करे महिरबानी करे हर उन मंसूबे खां, हर उन अहिड़ी शइ खां पासो करियो जंहिंमें मुल्क लाइ का हानिकार सोच पैदा थिए, मुल्क लाइ का तंगी वारी सोच पैदा थिए त महिरबानी करे इन्हनि कैनालनि, इन्हनि पाणीअ जे अहिड़नि मंसूबनि खे जंहिंसां असांजी सिंध खे नुक़सान पहुचे उहे ख़त्म कया वञनि। टाइम कोन्हे। बज़्म जिलानी सिंध, सिंध जा अदीब, दानश्वर, शाइर, जमियत मशाइख अहले सुन्नत पाकिस्तान, जमायत कादरी जिलानिया पाकिस्तान ऐं ख़ासि तौर ते सामूंडी पट्टी ऐं पोछड़ जे रहवासियुनि जो मुतालबो आहे त सिंधु वासियुनि जो आहे। सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जो कैनाल या डेम क़बूल न आहे, या डेम क़बूल न आहे। सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं असांजे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो था करियूं त सिंधु दरिया ते नवां कैनाल, सभु नवां कैनाल फिलफौर रद्द करे सिंध जे ऐं पाकिस्तान जे अवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे। ही जेको मेड़ाको कयो आहे हिन में सिंध जा दानश्वर, अदीब, शाइर, सहाफ़ी, हिते जा असांजा जेके ज़राअत सां लाॻापियल माण्हू आहिनि उहे सभु मौजूद आहिनि। ही एहतजाज आहे, ही रिकॉर्ड था करायूं त सिंधु ऐं सिंधु माथिरी
उनजो जेके भक्त आहिनि उहो पाणी हुजे या ॿिया हुजनि असांजो मुताले जा माण्हू गयूर आहिनि पंहिंजे हक़नि लाइ उथंदा आवाज़ उथारींदा उन करे उन्हनि जो एहतराम कयो खे बि चवंदुसि त के मीरा जी अख सां भरियो असां सिंध जी दरिया सिंध जी आख़िरी पुल दूल्हा दरिया खान पुल ते आहियूं हिन खां पोइ दरिया जी का बि पुल न आहे दरिया जी वॾाई जेका लेखबी आहे उहा हुनजी लंबाई सां तूल सां लिखबी आहे 2800 किलोमीटर हिन दरिया जी हेग आहे हिमालय खां वठी समुंड में पवण ताईं ऐं दुनिया जो सभ खां वॾो जेको दरिया आहे 7100 किलोमीटर में दरिया आहे नील आहे ऐं अॼु हिन दरिया खे ॾिसो जेको केॾे 12 लख क्यूसिक पाणी बि खणी अचे हींअर 1200 क्यूसिक ठहियो पर 12 क्यूसिक बि पाणी ही पाणी जेको ॾिसो पिया जेको थोरो घणो आहे कारो पाणी या त उहो समुंड जो पाणी मथे चढ़ियल है या जो दुबन जड़न में पानी पी रहे हो वो इहा है कंडीशन अज दरिया जी आऊं जनाब सदर पाकिस्तान का जनाब वजीर आजम पाकिस्तान के जनाब आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर साहब के जनाब चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के या गुजारिश करते तो सिंध जो पीर सिंध जो आलिम सिंध जो ताजिर सिंध जो नाहो सिंध जो दानिश्वर सिंध जो शायर सिंध जो अदीब सिंध जो शिखरवर सिंध जो मजदूर सिंध जो हारी सिंध जो लेबर हर मकतबे फिक्र सां ताल्लुक रखण वारो हर माण्हू सरापा एहतिजाज आहे त कैनाल सारा खुदा जो वास्तो आहे हिननि सभिनि जूं 8 करोड़ अवाम जूं आहूं ऐं दाहूं ॿुधो इन्हनि जे एहतिजाज खे हुकुमरान उहे ई कामयाब थींदा आहिनि जेके पंहिंजी अवाम जी हक़ रसाई कंदा आहिनि जीअं मूंखां पहिरीं असांजे बज़्म जे सदर साहब ॿुधायो त हदीस आहे या को मक़ूलो आहे त कुफ्र ते त दुनिया क़ाइम रखे रही सघे थी रियासत पर ज़ुल्म ते क़ाइम न रहंदी अगरि ऐं ॿी ॻाल्हि तहक़ीक़ात ई आहे इरसा वारनि जो बि इहो चवणु आहे त 30 साल पहिरीं पाणी जेकॾहिं 100% हो अॼु कुदरती तौर उनजे आबशारनि मां पाणी उहो थी वियो आहे 80%। हाणे 80% जॾहिं पाणी आहे त कहिड़ो इहे 70,000 क्यूसिक पाणी जॾहिं त हींअर बि लाड़ सिंध जे अंदरि 30% बि चेट न थियो आहे ऐं माण्हू जेकॾहिं चेट न हूंदो शहरनि में तव्हां मज़दूर वटि पैसो न हूंदो जमींदार वटि पैसो न हूंदो लेबर वटि हारी वटि पैसो न हूंदो शहरनि जो वापार न थींदो शहरनि जो वापार न थींदो होलसेलर्स जो वापार न थींदो होलसेल जो वापार न थींदो त तव्हांजे फैक्ट्रियुनि में उहो सामान न ईंदो सॼो मुल्क ऐं आउं कराची वारनि खे बि चवंदुसि ऐं शहरनि वारनि खे बि चवंदुसि त ख़ुदा जो वास्तो आहे तव्हां बि महिरबानी कयो हिन एहतिजाज में मतां ईअं सम्झो त रुगो सिंधी ऐं सिंधियुनि में रहण वारनि सिंध जे समूरियुनि क़ौमुनि खे कराची समेत आउं चवंदुसि पाकिस्तान जी बकाला सिंध जी बकाला सिंध बचायो तहरीक में सिंधू बचायो तहरीक में शरीक थी वञो ऐं अॼु हिन प्लेटफॉर्म तां ऐं पंहिंजे मज़हबी हक़नि खे पीरान किराम सूफियान किराम उलमाए किराम खे बि अपील कंदुसि त अॼु हुजरे में अॼु मसनद ते विहण जो टाइम न आहे अॼु असांखे तलवार बि खणणी न आहे असां पुरामन पाकिस्तानी आहियूं पुरामन सिंधी आहियूं पर अॼु सभिनि जे सूरनि खे अचो पंहिंजे मादरे वतन लाइ मादरे सिंध लाइ अचो पंहिंजे पाणीअ लाइ सभु ॿाहिरि खानकाहनि खां निकिरी सिंध जे हिन आवाज़ में शरीक थी पंहिंजी माउ सां वफ़ा निभाईंदे एहतिजाज में शरीक थियो सुभाणे तव्हांजो नालो बि सिंध जी तारीख़ में ज़िंदा रहंदो ऐं इहा गुज़ारिश थो कयां मज़हबी हक़नि खे बि ऐं हमेशह ऐं इहो बि गुज़ारिश कंदो हलां त जॾहिं बि सिंध जे मथां को बि वक़्तु ॾुखियो आयो पाकिस्तान जे मथां को बि वक़्तु ॾुखियो आयो सभ खां पहिरीं खानकाह मां आवाज़ उथण वारो सभ खां पहिरीं शींहं वारी के जोर सां आवाज़ बुलंद थियण वारो ताजदार मखड़ी जो
80,000 पाकिस्तान जा माण्हू दहशतगर्दी ते वर चढ़िया सभ खां पहिरीं दहशतगर्दनि खे ललकार ॾियण वारो मुंहिंजो बाबा साईं मुंहिंजो आका मुंहिंजो मुर्शिद वल्द जीलानी जो बानी ऐं सरपरस्त आला सैयदना पीर गुलाम जीलानी शाह जीलानी जॾहिं 2002 में कैनाल जे शोशे खे छॾियो वियो सभ खां पहिरीं 200 आलिमनि खे 200 पीरनि खे सॾाए ऐं सॾाए एहतजाज बुलंद कराई दुनिया जे अॻियां त सिंधूअ जे मथां हक़ आहे सभिनि आलिमनि खां इहा हक़ जी फतवा ॾियाराए उहा पेश कई त साईं हज़रत ताजदार मक्की की सैयदना पीर